मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब कंदा। छा साईं घर में 10 या 7 बीबियुनि जी कहाणी पढ़ण सां मुसीबत टरी वेंदी या न? हे अमूमन आम अॼुकल्ह हले थो त घरनि जे अंदरि माण्हुनि जे घर मुसीबत अचे थी, पोइ मायूं छा कंदियूं, अचो अधी जेको हाणे छा था करणु, बीबियुनि जी कहाणी था पढ़ायूं। पोइ छा थींदो, जे मुसीबत टरी वेंदी, मामला तमामु वॾा हल थींदा। मन घटि इहा रिवायत आहे। हे इन जो कोई बि जेको आहे सुबुह जेको आहे इस्लाम कंदा आहे, हे तमामु वॾी इहा बि हिकिड़ी जेको आहे जहालत आहे त घर जे अंदरि जेकॾहिं बरकत न आहे, तव्हां छा कयो, सभ खां पहिरियों नमाज़ शुरू कयो न। ऐं इहा कहाणी जेकी मां ॿुधायां थो न, जेकी बीबियुनि जी कहाणी, हे न आहे हदीस खां साबित ई न आहे। जेके अमूमन ॿुधायूं वेंदियूं आहिनि, जेको मायूं ॾिसो, मायुनि खे अॻो ई अकुल जेको आहे खुड़ी में हूंदो आहे। अधी बसि अचो इहो पढ़ायूं था, बसि मुसीबत टरी वेंदी, मां बास बासी आहे। हेतिरनि बीबियुनि जी कहाणी पढ़ंदासीं, मसइलो जेको हल थींदो। चए साईं मसइलो हल कान थींदो, मसइलो हल तव्हांजो नमाज़ खां थींदो। घर जे अंदरि चवंदा न बरकत अचे ऐं सुकून अचे ऐं राहत अचे। पंहिंजे घर जे अंदरां मौसीक़ी कढो, टीवी कढो, फिल्मूं कढो, हाणे घर जे अंदरि क़ुर जी तिलावत करायो, नमाज़ पढ़ायो, गारंटी मां ॼाण थो सुकून ईंदो। हे अलाह जे क़ुर जो फ़ैसिलो आहे।